वमन कफर बाद ज़ालिका फउलाइक हुमुल फासिकून। जे कोई इन निशान वाले खलीफे जो इनकार करे, कुफ्र करे, वो बेदीन। अल्लाहु अकबर। और आबाद रखी अदा साईं मुझा भा 10 निशानियों। तो मां ते को मिसाल दी नौजवान के समझाने के लाइ वडन के खबर है नौजवान समझा ये कि मोबाइल पे आन की सद में मोबाइल इनन में अगर तहां के को नंबर खपे तो एक डिजिट नंबर है त असा के ही नालो कढी दे 3-4 डिजिट जड़े है वहां तहां वट वो नालो आहे को उन जो नंबर सेव थियल आहे को वो लिखी ईंदो नो मैच तो जो ग्लोबल रिक्वायर्ड मतलब नालो मूड कोनी को अदला उन क्या पढ़या नो मैच मूड कोनी को ठीक समझो मां इहो तो चवां त क़ुरान 10 निशानियूं ॿुधायूं आहिनि ख़लीफ़तुल्लाह जो अल्लाह जे बणायल ख़लीफ़े जो 10 निशानियूं। और मां तो चवां त जेके क़ुरान 10 ॿुधायूं आहिनि इन 10 जंहिंमें मिलनि जंहिंमें इहे 10 ई मिलनि अखियूं मूटे ख़लीफ़तुल्लाह तस्लीम कयो जंहिंमें न मिलनि जिते आवाज़ अचे नो मैच। हाय 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 क्या बात है। हाँ कंप्यूटर जो जवाब दे नो मैच बाबा यो हे न थव ओ हे थव तो वो उन जे कढ लगाओ नी नो मैच वाले जे कढ छो लगाओ जे में निशानियूं पातियूं ई न वञनि उथंदे ई वायोलेशन भई घड़ा गड़बड़ क्या कहें पुराने चढ़ाएंगे हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम अरे वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता जी असा कुछ भी न चाहूँ माना चुप अदानी एडी गल तक नहीं यार खुदा जे वास्ते हकीकत उन ए तो ही न इंसल्ट और गुस्ताखी तो आहे कान का ए हकीकत तो नहीं पेरे उथंदे चाहे वाद अल्लाहुल्लज़ीना आमनु मिनकुम खालिक अकबर कुरान करीम में फरमाए तो मुझो वायदो आ मोहम्मद की उम्मत मा तहामो खलीफो मोहम्मद जो जानशीन मोहम्मद जो जानशीन मा अल्लाह बनाईंदो मा वाद अल्लाहुल्लज़ीना आमनु मुझो वायदो आ मा बनाईंदो अल्लाह कुरान में ते मा बनाईंदो और ठहे वरी सकीफे में जी बिस्मिल्लाह ओदा मौला जे सदके अदा साईं ये छापियो थी उते तो मुझो वायदो आ मां बनाईंदुसि वो अल्लाह जो बनाए तो माण्हू छो बनाए न था साईं हज़रत बनायो रसूल खुदा बनायो वियो आहे तवज्जो नमाज ते न मोकिलियईंसि नमाज कल वेठा थे बीजा जिते रसूल पाक मुसलो त ॾिनुसि नी पंहिंजी ज़िंदगी में त वञ तूं वञी नमाज पढ़ा मां जो हाणे उहो मुसलो ॾिनई कीअं ॾिनई या ड्रेग आहे घणी हाँ तू चवण छा तो चाहे चवण इहो तो चाहे त रसूल जॾहिं पंहिंजी ज़िंदगी में मुसलो ॾिनुसि त तूं वञी मुंहिंजी उम्मत खे नमाज़ पढ़ा मस्जिद नबवी में पोइ नबी खां पोइ इमाम त इहो ई थियो नी इमाम त थी वियो नी पोइ इनकार जी कहिड़ी गुंजाइश आहे मुंहिंजो ठीकु आहे हाणे ॿुधिजा तुंहिंजे बुखारी मुस्लिम में हुसैन जो सदको 2.5 करोड़नि जो जुमिलो अथव तवज्जो कजो जी हज़रत उमर तो चवे पर लग तकलीफ रसूलुल्लाह रसूल पंहिंजो जानशीन कंहिंखे न बणायो ओ मुंहिंजा भाउ अदा पोयां भाउ अचे भई सम्झ में ॻाल्हि मां छा पियो अर्ज़ु कयां बिस्मिल्लाह ओ पंहिंजो संगती तो चएसि दोस्त ॾिसो लम तकलीफ रसूलुल्लाह रसूल कंहिंखे खलीफ़ो न बणायो अदा पोइ हो त चए थो खलीफ़ो बणायई कोन तूं नमाज़ ते गंढ ॾेई बीठो आहे जो मुसलो जो ॾिनईसि त माना खलीफ़ो बणिजी वियो हो दोस्त रद्द थो करेसि त न न इहो नमाज़ ख़िलाफ़त नाहे अल्लाहु अकबर जी बिस्मिल्लाह मौला ख़ुशि रखे मुंहिंजा भाउ ॿिए मक़ाम ते छा आहे मुंहिंजा भाउ जॾहिं खंजर लॻुसि पेट में हज़रत उमर खे खंजर ज़ख़्मी थी पियो माण्हू आयसि इब्न कसीर तो लिखे पियो इब्न कसीर मुतस्सिफ शियन जो कटड़ दुश्मन छा थो लिखे ॿुधिजो खंजर जो लॻुसि पेट में माण्हू आयसि कुझु चई ॻाल्हि त ॿुध चई जी जेतोणियूं ॾिढूं पगड़ियूं धण जंगल में हुजे ऐं चरवाहो धनार न हुजे छा गुज़रंदई ॾुखी माल हुजे धनार न हुजे त पोइ त ॾुखी गुज़रंदी ॿुधे चइबो त रसूल जी उम्मत खे ॾिढुनि बकरियुनि खां बि घटि सम्झो थी छा यागो हुसैन जो
छा मतलब जो मतलब ये तो वने तो कंहिंखे ख़लीफ़ो त कयूं वञे चङो मुड़ुस त कंहिंखे बणायूं वञे नी ओ भा मुंहिंजी ॾिस यार कंहिंखे ख़लीफ़ो त बणा नी तो छा चई ॿुधजो हाणे ॾिसां मां चुप करे बीह रहुसि भली रिज़ल्ट तव्हांखे कढणो आहे ॻाल्हि मूंखे करणी आहे ॿुधजो चई छा थो कि तूं अगरि कंहिंखे जानशीन ख़लीफ़ो बणायां थो नतीजो कढणो अथव अगरि कंहिंखे ख़लीफ़ो बणायां थो त उन जी सुन्नत ते अमल थींदो जेको मूंखां सुठो अगरि कंहिंखे नथो बणायां त उन जी सुन्नत ते अमल थींदो जेको उन खां सुठो मां जेको बीठो आहियां पहिरियों पहुची वियो नतीजो खपे छा माना छा चई ॾाढो मौला जे सदके ओ भाउ इहे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि तॾहिं रोईंदा पिटींदा हूंदा बाबा इहे ॻाल्हियूं ॿुधण जूं न आहिनि इहे सम्झण जूं आहिनि छा थो चवे पियो ख़िलाफ़त जो मसइलो आहे बाबा एतिरो क़ुरान पाक जो कसम कई त भरिया जेल भरिया शहादतूं थियूं बचा यतीम थिया मायूं बेवाह थियूं हिन मसइले ते हिकु मज़ाक आहे छा ख़िलाफ़त जो मसइलो रसूल खां पोइ केरु आहे वॾो खूनरेज़ी थी आहे बादशाह हिन ते छा थो चवे पियो चवे इहो थो त जेकॾहिं ख़लीफ़ो बणायां थो त पोइ इहो अबू बकर जे तरीक़े ते अमल थींदो छो त उन मूंखे बणायो हुयो जे नथो बणायां त उन जे सुन्नत ते अमल जेको अबू बकर खां भलो यानी रसूल माना छा माना रसूल कंहिंखे न बणायो ये स्टेटमेंट अथव हो जुदा अथव त रसूल कंहिंखे जानशीन न बणायो उहा जुदा रवायत अथव मतिलबु हिन सां मिलाई छॾियो हुनखे उहा जुदा हीअ जुदा ठीकु पोइ जॾहिं पाण चवंदा न बणायो त पोइ हेॾो गलो फाड़े स्टेजुनि ते छो था माण्हुनि खे चयो त रसूल पाक ख़लीफ़ो बणायो हिनखे बि रसूल बणायो हिनखे बि रसूल बणायो ओ मुंहिंजा दोस्त अचु त हाणे असां तोखे ॿुधायूं त अली मौला खे रसूल बणायो कंहिं ॿिए खे न अल्लाह अकबर त पाण ई हथ पटी बीठा आहिनि थिया त न बणायो असांखे न बणायो न पीउ न बणायो अदा जे तो वारनि खे न बणाए त असां ॾेखारियो त असां वारे खे रसूल बणायो सलवात बर मोहम्मद ख़ुदा खे शादो आबाद रखे हिकिड़ी निशानियूं जेके मां 10 ॿुधायूं हिकिड़ी ॿुधाए ख़तमु कयां मुंहिंजो भाउ वेठो आहे तवजो कजो मौला जे सदके छा कयूं 10 निशानियूं 10 में हिकिड़ी कहिड़ी आहे हिकिड़ी छड़ी ड्रेग खणी थी वेंदी हिकु जन खे मां बणाईंदुमि जेके मुंहिंजा बणायल हूंदा मुंहिंजी इबादत करण वारा हूंदा मूंसां गॾु कंहिंखे शरीक न कंदा हाणे अचो त ॾिसूं इहे केरु आहिनि जेके शिरक नथा कनि पिया वधीक काई ड्रेग जी ज़रूरत कान्हे हिकिड़ो नंढड़ो फार्म अदा मुड़ी ॾिस भाउ मुंहिंजा नंढो फार्म यादि कयो 3 सेकंड में सॼो मसइलो हल 3 क़ुरान थो चए पियो मां चई वरी हेॾो नथो वञा क़ुरान पाक थो चए अलाह तो याबुदुनी वला युशरिकून बि शैअ जेके मुंहिंजा बणायल हूंदा मुशरिक न हूंदा बुत परस्त न हूंदा मूंसां गॾु कंहिंखे शरीक न कंदा ये क़ुरान पाक आहे सूरह नूर आहे आयत 55 आहे ठीकु अचो ॾिसूं केरु आहिनि जिन शिरक न कयो आहे अल्लाहु अकबर कबीर 3 सवालनि जे अंदरि मसइलो आसान हल थी थो वञे पहिरियों इहो पुछो मौलवी मुफ्ती मौलाना तकलीफ़ असांजो सवाल आहे होॾे ॿाहिरि खे सवाल कहिड़ो इहो ॿुधाए त रसूल पाक जा कुल असहाब आहिनि घणा वो पोयां था आबाद रहो मौला कुझु रखे कुल असहाब हुजूर जा घणा हुया जैसे 1,40,000 120 खां मथे 140 जे अंदरि ठीकु जवाब दुरुस्त हिकु थी वियो 3 कुल 3 हिकिड़ो ॿियो बाक़ी 2 ॿियो इहो इन 1,40,000 मंझां
करम अल्लाह वजहू घणा ऐं रडी अल्लाह घणा। बहादुर हो यार मौला सलामत हां वधीक टे गई ननी ट्रिन में मसलो हल कणो वञी कुल घणा अचे हिकु 40 दुरुस्त इन हिकु 40 में करम अल्लाह वजहू घणा रडी अल्लाह ताला अन्हु घणा। हिकिड़ो करम अल्लाह बाक़ी सब आबाद रहो। आले मोहम्मद राज़ी तवज्जो मुंहिंजा भाउ सुखड़ी अथव संभालण जी यार ठीक हिकु करम अल्लाह बाक़ी सब रज़ी। जवाब दुरुस्त बिल्कुल हाणे टियों ॻाल्हि ख़तमु चोथों न थींदो टियों ते ख़तमु। इहो मौलवी ॿुधा वास्तो थी अल्लाह तूं चए थो मां तौहीद परस्त आहियां अल्लाह खे मां मञींदो आहियां बाक़ी ॿियो कोई न मञींदो आहे तोखे ख़ालिक अकबर जे तौहीद वहदानियत तो हिकिड़ाई जो वास्तो थी असीं सभु कुझु सच ॿुधा। करम अल्लाह वजहो अली खे छो सॾींदा आहिनि सब रज़ी अल्लाह अली करम अल्लाह छो अदा छो इन करे लम याबुदुल असनाम क़त इन करे त रसूल जे असहाबन में अली या जंहिं कॾहिं बुत जे अॻियो पेशानी न झुकाई आबाद रहिया जी बुतनि जे अॻियो कॾहिं अली जी पेशानी न झुकी। कुरान छा थो चवे जेके मुंहिंजा बणायल हूंदा उहे मुंहिंजी इबादत करण वारा हूंदा ज़िंदगी में बुत जे अॻियो पेशानी न झुक। अल्लाह अकबर हाणे हे त अली हो न हाँ जे ज़िंदगी में कॾहिं पेशानी न झुकाई आहे। खुदा पाक जी कसम मां छा अर्ज़ु कयां मुंहिंजा भाइरो बुत शिकन अदड़ा बुत शिकन ऐं बुत परस्त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु बुत शिकन बुतनि खे भञण वारो ऐं बुत परस्त बुतनि खे पूॼण वारो कॾहिं वीचार कयो कॾहिं गौर पंहिंजे मुंहुं अकेलाई तन्हाई में वेही करे सोचियो त 1,40,000 मां रसूल अरबी अली खे छो सॾु कयो त तूं बुत भञ तूं ॿिया न पता छो छाजे करे अली तूं न करे मता बुत जवान कल सजदो ॿियो कर हाय 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 इन करे उन खे सॾु कर जो घटि में घटि बुतनि जे मेणे खां त बचियल हुजे अलिया बुत शिकन ॿिया हिन बुत परस्त निंडनादड़ा जी बिस्मिल्लाह अली बुत शिकन आलमीन में वॾा बुत शिकन ख़तम कयूं ॿ इस्लाम जे तारीख़ में ॿ हज़रत खलील अदा इब्राहिम मौला अली ॾाॾे जी बुत भॻा पोटे जी बुत भॻा अली पोटो आहे इब्राहिम ॾाॾो आहे ॾाॾो भी बुत शिकन पोटो भी बुत शिकन लेकिन रब्बे काबा जो कसम ॾाॾे जे बुत शिकन हुजण में पोटे जे बुत शिकन हुजण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। कहिड़ो ॾाॾे जा भॻल बुत वरी हेॾो होॾो थी काबे में अची विया अली जा भॻल क़यामत ताईं काबे में नहीं आले मोहम्मद मौला सलामत खे हिन जाइ ते बिहारे मुंहिंजो आका रसूल विझे थो तूं भञ कुझु किताबनि में ॿी ॻाल्हि थी मिले पई पाण सोचिजो पाण वीचार पाण कजो जे त 357 कुल 360 हुया 357 रसूल अरबी पाण भॻा आहिनि बाक़ी यारी तूं भञ हाँ सदको हाँ अल्लाह अकबर मुल्ला अब्दुल रहमान जामी कदसर वो सामी तो लिखे पियो रसूल पाक अली मौला के हिते खयो आहे जॾहिं बुत भञे पियो रसूल पुछे थो यारी तवजो मां छॾी यारी जी मुंहिंजा आका छा थो सम्झे
छा तू समझे हिते हिते ॾींही छा तो समझे चए तो अगर में फारसी किताब भैया भैया थी हाँ अगर में ख्वाहम अकनाफे आसमान रा मस्मी कोनम तर्जुमो अगर चाहा एडी बुलंदी तो समझा एडी बुलंदी तो समझा अगर चाहा तो आसमान के किनारन के हथ लाया अल्लाह अकबर वोट ॿुधंदव पाक पैगंबर जी तो अल्हम्दुलिल्लाह केॾी बेहतरीन घड़िया यारी तू हक जो कम करे वेठो आ मां हक जो पार खणी बीठी अल्लाह अकबर खुदा के शाद आबाद रखे मुझा भाइरो कुरान पाक छा थो चए या बदूननी वला युशरिकून बि शैया ओ जेके मुंहिंजा बणायल हूंदा उहे बुत शिक न हूंदा बुत परस्त न हूंदा इरशाद सारी में ॾिसजां शरह बुखारी कुस्तलानी में ॾिसजां मूं वटि पई थी हा उधर सुधर न आले मोहम्मद जो सभु उधर अॼु ताईं कान कई अॻे बि लॼ रखंदो तवजो करियो 15 जिल्दनि में शरह बुखारी आहे कुस्तलानी जी इरशाद सारी उन में लिखे थो त हिकिड़े चयो नालो नथो हिकिड़े चयो असां बि कॾहिं बुत न पूॼासीं असां बि कॾहिं बुत अदड़ा चलो ठीकु आहे यार असां बि कॾहिं बुत न पूॼासीं दोस्त पंहिंजो ॿिया न दोस्त हीअं करे ॾिसजो हीअं करे चए थो बुत जे अॻियां झुकियो न पई मां अची उथारे आबाद रहो यार ताजी मर्ज़ी ॿियो वरी छा थो चए हिकु ॿियो ॿुधो ठीकु ॿियो छा थो चए ॿियो थो चए वेठी वेठी कचहरी में खिलियो बि रुनो बि माण्हू पियो साईं भला इहो खिलियव बि रुनव बि जे मुनासिबु सम्झो त थोरी खोल कंदव त छा थियो भला इहो चए थो खिले मूं पंहिंजे बेवकूफ़ी ते रुन मूं पंहिंजे ज़ुल्म ते कीअं भला चए थो जीअरियूं धीअरूं वञी पूरींदासीं इन ते रुन त जीअरियूं धीअरूं कीअं पूरींदासीं इन ते रुन खिलियूं छा ते खिलियूं इन ते त राति जो खारकूं कुटे राति जो उनजो बुत बणाए खारकुनि जे कुटियल खारकुनि जो बुत बणाए उनखे सजदो कंदो सुबुह जो नेरनि में खाई छॾींदो आबाद रहो यार मोहम्मद राज़ी मौला सलामत रखे मां कुरान जी ॻाल्हि थो कयां टोटका शोटका न या बुदूननी वरो युशरिकून बि शैया जेके मुंहिंजा बणायल हूंदा मुंहिंजी इबादत कंदड़ हूंदा तोसां गॾु ज़िंदगी में कंहिंखे शरीक ॻाल्हि त सोनी आहे हुतो जो मुंहिंजो मुर्शिद इमाम अली आहे करम अल्लाह तआला वजहुल करीम हे अली जी अज़मत अली सलाम या